Hello everyone, welcome to Sindh Online School. I am your English teacher. My name is Mohammad Usman. Today's topic is past perfect tense. अॼु जो जेको मौज़ू आहे वो past perfect tense जे हवाले सां आहे and we have covered one of the tenses of past tense, that is simple past, and today's topic is past perfect tense, and we are going to cover the usage of past perfect tense and the formation of past perfect tense. So let's start. Past perfect tense is used to express an action completed before an other action took place. Past perfect tense जेको आहे उहो उन एक्शन जे लाइ इस्तेमालु थींदो आहे, यानी उन एक्शन खे एक्सप्रेस कंदो आहे, ज़ाहिर कंदो आहे जेको एक्शन जेको कमु कंहिं ॿिए एक्शन खां पहिरियां मुकमल थी चुको हुजे. इन जो छा मतिलबु आहे? इन जो मतिलबु इहो आहे त सिंपल पास्ट जेको असां गुज़िरियल असांजो जेको लेक्चर हुयो उन में असां सिंपल पास्ट जी ॻाल्हि कई हुईसीं. सिंपल पास्ट टेंस जेको हूंदो आहे उहो यानी कंहिं माज़ीअ में को कमु थियो हुजे उन जे लाइ इस्तेमालु थींदो आहे. पर हिते अॼु असां पास्ट परफेक्ट टेंस जो ज़िक्र करे रहिया आहियूं त पास्ट परफेक्ट टेंस उन्हनि कमनि जे लाइ, उन एक्शन जे लाइ इस्तेमालु थींदो आहे जेको कमु माज़ीअ में कंप्लीट थियो पर कंहिं ॿिए एक्शन खां पहिरियां थियो हुजे, यानी उहो एक्शन बि माज़ी में थियो हुजे. हाणे हिन में असां थोरो इनखे सम्झण जी कोशिशि कंदासीं त हीअ बि माज़ीअ जो कमु आहे ऐं सिंपल पास्ट में बि असां माज़ी जे कम जो ज़िक्र कयोसीं, पर हीउ उहो माज़ी आहे जेको माज़ीअ जो बि माज़ी आहे. यानी मिसाल तौरु हिकिड़ो कमु माज़ी में थिए थो ऐं उन खां पहिरियां हिकिड़ो ॿियो कमु थो थिए, यानी उन खां बि पहिरियां थो थिए, त जेको पहिरियां थो थिए जेको सफ़ा घणो माज़ी थियो उहो पास्ट परफेक्ट चवंदासीं उनखे असां, ऐं जेको उन खां बाद में थियो उहो बि माज़ी जो कमु आहे उनखे असां सिंपल पास्ट चवंदासीं. थोरो असां एग्ज़ाम्पल जी तरफ़ ॾिसंदासीं. द मैच हैड बिगन. मैच जेका आहे यानी क्रिकेट मैच या हॉकी मैच जेका रांदि असां खेॾंदा आहियूं उनखे असां मैच चयो आहे. द मैच हैड बिगन. मैच जेका आहे उहा शुरू थी चुकी हुई बिफोर आई रीच द प्लेग्राउंड. जॾहिं मां प्लेग्राउंड ते पहुतुसि उन खां मुंहिंजे पहुचण खां पहिरियां ई मैच जेका आहे उहा शुरू थी चुकी हुई. इन जो मतिलबु इहो आहे त मां जेको प्लेग्राउंड ते पहुतुसि इहो सिंपल पास्ट जो जुमिलो आहे. ॾिसो, बिफोर आई रीच द प्लेग्राउंड, हिन में सेकंड फॉर्म इस्तेमालु कयो आहे असां, जेको असां लास्ट लेक्चर में पढ़ियो हुयोसीं त सिंपल पास्ट में जेको लेक्चर हूंदो आहे वर्ब फॉर्मेशन हूंदी आहे उहो सब्जेक्ट प्लस सेकंड फॉर्म ऑफ वर्ब प्लस ऑब्जेक्ट या एडवर्ब हूंदो आहे. त बिल्कुलु हीउ जेको हितां खां बिफोर खां पोइ जेको सेंटेंस जो हिसो आहे इहो सिंपल पास्ट जो आहे, पर जेको हीउ जो जेको सेंटेंस आहे ही सिंपल पास्ट जो न आहे, बल्कि ही पास्ट परफेक्ट जो आहे. असांखे फोकस हिन ते रखिणो आहे त हिते सिंपल पास्ट इस्तेमालु कयो आहे असां, हिते पास्ट परफेक्ट इस्तेमालु कयो आहे ऐं हिते असां सिंपल पास्ट इस्तेमालु कयो आहे. इन्हनि ॿिन्हिनि खे असां सम्झण जी कोशिशि कंदासीं. द मैच हैड बिगन. मैच जेका आहे उहा शुरू थी चुकी हुई, यानी मां जॾहिं प्लेग्राउंड ते पहुतुसि, इहा बि माज़ी जी ॻाल्हि पियो कयां. जॾहिं मां उते पहुतुसि त मुंहिंजे पहुचण खां पहिरियां जेको कमु थियो उहो मैच जो ख़तमु थियणु हो या शुरू थियणु हो या उन जो हलणु हुयो. त इन जो मतिलबु इहो आहे त हीउ जेको कमु आहे हीउ बि माज़ीअ जो आहे, पर हिन माज़ीअ जो बि माज़ी आहे हिकिड़ो, यानी हिन कम खां पहिरियां कमु जेको थियो आहे उहो पास्ट परफेक्ट जो आहे. त पास्ट परफेक्ट मां असां इहो अंदाज़ो लॻायो हो त पास्ट परफेक्ट किथे इस्तेमालु थींदो आहे. पास्ट परफेक्ट जा इस्तेमाल भली केतिरा बि हुजनि, पर अॼु असां जेको हिते डिस्कस कयूं पिया उहो हिकिड़ो ई इस्तेमालु पिया डिस्कस कयूं. उहो इहो आहे त पास्ट परफेक्ट जेको आहे उहो अकेलो कॾहिं बि इस्तेमालु कोन थींदो आहे. हिकिड़ी ॻाल्हि इहा, उन जो तालुक़ु सिंपल पास्ट सां ज़रूरु हूंदो आहे या पास्ट जे कंहिं टेंस सां ज़रूरु हूंदो आहे. छो त सिंपल पास्ट में असां सिर्फ़ु माज़ी जी ॻाल्हि कंदा आहियूं, बल्कि पास्ट परफेक्ट में त असां माज़ी जी ॻाल्हि कंदा आहियूं. त हाणे जॾहिं असां माज़ी जी ॻाल्हि कंदासीं त उहा अकेली कोन कंदासीं, उन सां ज़रूरु कंहिं ॿिए कम जो बि ज़िक्र कंदासीं जेको माज़ी में थियो हूंदो.
तॾहिं ई त ख़बर पवंदी त कहिड़ो कमु पहिरियां थियो आहे कहिड़ो कमु पोइ थियो आहे। त इन मां असांखे इहो सम्झणु खपे त पास्ट परफेक्ट टेंस जेको आहे उहो अकेलो इस्तेमालु नथो थिए, उहो कंहिं ॿिए माज़ीअ जे कंहिं ॿिए टेंस सां गॾु इस्तेमालु थिए थो। जीअं हिते सिंपल पास्ट सां गॾु असां पास्ट परफेक्ट इस्तेमालु कयो आहे। ॿियो एग्ज़ाम्पल आहे द टीचर हैड फिनिश्ड द लेक्चर व्हेन आई एंटर्ड द क्लासरूम। टीचर उस्ताद लेक्चर ख़तमु करे चुको हुयो जॾहिं मां क्लासरूम में दाख़िल थियुसि। त इहा जेका सिचुएशन आहे हिकिड़ी आम सिचुएशन आहे। मिसाल जीअं असां क्लासरूम में एंटर थींदा आहियूं लेक्चर जे लाइ, क्लास अटेंड करण जे लाइ। त हाणे मां हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधायां त जॾहिं मां क्लास में एंटर थियुसि त लेक्चर जेको आहे उहो पहिरियों ई ख़तमु थी चुको हो। ईअं काफ़ी अहिड़ा मिसाल थी सघनि था। जॾहिं मां ट्रेन स्टेशन ते पहुतुसि त ट्रेन वञी चुकी हुई, इहो बि हिकिड़ो मिसाल थी सघे थो। त जॾहिं बि हिकिड़ो कमु माज़ीअ जो हुजे ऐं उन माज़ीअ जो बि को माज़ी हुजे, उन माज़ीअ जे कम खां बि पहिरियां को कमु थी चुको हुजे, त उते असां पास्ट परफेक्ट इस्तेमालु कंदासीं। जीअं असां हिते इस्तेमालु कयो आहे त मुंहिंजे क्लासरूम में एंटर थियण खां पहिरियां लेक्चर जेको आहे टीचर लेक्चर ख़तमु करे चुको हुयो। जॾहिं मां एंटर थियुसि त मूंखां पहिरियां उहो जेको आहे सो कमु थी चुको हो। सो इहो जेको यूज़ेज आहे तमामु आसान आहे। ईअं खणी चवंदासीं त past perfect tense is a tense which is used to express an action which was happened before some action, before some another action. या ईअं खणी चइजे त past perfect tense is a tense that expresses the past of past, यानी माज़ीअ जो बि माज़ी। अचूं था हाणे फॉर्मेशन जी तरफ़। त फॉर्मेशन कीअं थी थिए, how we can construct the sentence of past perfect tense. Formation आहे subject plus head plus V3 plus object plus adverb. Object हुजे या adverb हुजे या ॿई थी सघनि था। सब्जेक्ट सां गॾु हेड लॻंदो। हेड असांजो जेको आहे हेल्पिंग वर्ब आहे। पास्ट परफेक्ट टेंस जो हेल्पिंग वर्ब हेड आहे। सिंपल पास्ट जो हेल्पिंग वर्ब जेको हुयो उहो डिड हुयो। अहिड़े तरीक़े सां प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस जो इज़ एम आर हुयो। अहिड़े तरीक़े सां पास्ट परफेक्ट जो जेको हेल्पिंग वर्ब आहे उहो आहे हेड। त सब्जेक्ट खां पोइ हेल्पिंग वर्ब हेड ईंदो ऐं हमेशह V3 जो मतिलबु आहे त वर्ब जो थर्ड फॉर्म। हमेशह पास्ट परफेक्ट में V3 वर्ब जो थर्ड फॉर्म ईंदो। एग्जाम्पल असां साॻियो लिखियो आहे द मैच हैड बिगन बिफोर आई रीच द प्लेग्राउंड। मैच जेका आहे उहा शुरू थी चुकी हुई जॾहिं मां प्लेग्राउंड ते पहुतुसि। त हाणे हिते जेको हिसो आहे द मैच हैड बिगन, सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब हेड प्लस वर्ब जो थर्ड फॉर्म। ही जेको सेंटेंस आहे इहो सिंपल पास्ट परफेक्ट टेंस जो जुमिलो आहे। उन खां पोइ जेको हिसो आहे इहो सिंपल पास्ट जो आहे। यानी हिन सेंटेंस में ॿ सेंटेंसिस आहिनि, हिकिड़ो सेंटेंस न आहे। हिन में कॉम्बिनेशन आहे सिंपल पास्ट जो ऐं पास्ट परफेक्ट जो। छो जो मां तव्हांखे इहो पहिरियां ॿुधायो त पास्ट परफेक्ट जेको आहे उहो अकेलो इस्तेमालु नथो थिए। उन में कंहिं ॿिए माज़ीअ जे कंहिं टेंस जो पास्ट सिंपल पास्ट हुजे या को ॿियो माज़ीअ जो टेंस हुजे, बहरहाल ही अकेलो इस्तेमालु नाहे थींदो। असां अॻिते हली बि इहो इनखे पढ़ंदासीं त पास्ट परफेक्ट टेंस ॿियनि टेंसिस सां कीअं इस्तेमालु थींदो आहे। पर हिते सिर्फ़ु असां पास्ट परफेक्ट टेंस खे सिंपल पास्ट सां मिलाए करे हिकिड़ो जुमिलो ठाहियोसीं त जीअं वाज़े तौर ते ख़बर पइजी सघे त पास्ट परफेक्ट वारे जुमिले जो जेको हिसो आहे उन जी माना ऐं ॿिए सिंपल पास्ट जी माना ॿई मिली करे मुकमल सेंटेंस कीअं थो ठहे। सो इहो थोरो असां सिंपल करे सम्झण जी कोशिशि कई आहे त सब्जेक्ट खां पोइ हेड ईंदो, हेल्पिंग वर्ब ईंदो ऐं प्लस में थर्ड फॉर्म ईंदो पंहिंजो वर्ब जो ऐं बाक़ी जेको सेंटेंस आहे उहो सिंपल पास्ट जो आहे। सो दिस was very simple lecture for all of us, and this topic was very simple. I hope that you are working well, and I would suggest you to revise all the things and practice. Thank you.